पर बकाले में जेके सोढ़ी कुल जा ॿिया हुया न सतगुरनि जा रिश्तेदार के माइट गुरु तेग बहादुर महाराजन के सुख सां रहण ही न पिया ॾियनि। रोज काई न काई तकलीफ़ पुॼाइनि पिया। पर अॼु सतगुरु गुरु तेग बहादुर महाराज चयो के रिश्तेदार तो मांखे रहण ही नथा ॾियनि। पोइ गुरु तेग बहादुर जी महाराज बाबा बकालो छॾे करे ब्यासा नदी जो पासो वठी करे कीरतपुर साहिब हलाया। पर कीरतपुर साहिब में भी हरकत पंहिंजी बंद न कयूं सोडल। कीरतपुर साहिब में भी सतगुरनि खे तकलीफ़ पुॼाईंदा रहिया। पोइ कीरतपुर साहिब खां बाद में 6 मील परे सतगुरनि कल्होड़ जे राजा खां ज़मीन ख़रीद कई। ऐं उहा ज़मीन ख़रीद करे जेको पाण अनंतपुर साहिब जो किलो ॿुधंदा आहियूं न, अनंतपुर साहिब जो किलो, इहो कल्होड़ जे राजा खां गुरु तेग बहादुर महाराज ज़मीन ख़रीद करे इहो शहर अॾायो। ऐं पंहिंजा सिख सेवक सतगुरु तेग बहादुर महाराज उते वठी आया ऐं उन्हनि खे उते वसण जे लाइ चयो कि ही आनंदपुर आहे, तव्हीं हिते वॾे आनंद में रहंदव सभई, परमात्मा तव्हांखे काई तकलीफ़ न ॾींदो, तो इते अची शरण वठो। गुरु तेग बहादुर जी महाराज आनंदपुर साहिब जो शहर वसायो। सतगुरनि जो आसरो वठी करे केतिरा ई सेवादार अची करे उते दुकान खोलिया। सतगुरनि जी अहिड़ी बरकत जो उहे दुकान भी हलदा रहा, संगतां भी जुड़दियूं रहियूं। पर वॾा वॾा महात्मा गुरु तेग बहादुर महाराज जो दीदार करण जे लाइ रोज़ पुॼी पिया वञनि। सभई चओ सतनाम सतनाम। रोज़ नयूं संगतां, रोज़ रोज़ वॾियूं वॾियूं भेटाऊं अचनि। गुरु तेग बहादुर महाराज उहे भेटाऊं घर ठाहिण में लॻायूं अनंतपुर साहिब में, ताकि मां माण्हुनि खे रहण जी जॻह ॾेई सघां। ऐं उन खां बाद में लंगर हलाया ताकि गरीब उते लंगर खाई करे पंहिंजे मन खे प्रसन्न करे। पर अॼु गुरु तेग बहादुर जी महाराज अनंतपुर साहिब के किले में संगत के चवण लगा असीं यूरोप देश था वञूं, यूरोप। तो संगत चवण लगी सतगुरु असीं तव्हांजो आसरो वठी करे अनंतपुर साहिब रहण आहियूं। पोइ जेकॾहिं तव्हीं अनंतपुर साहिब छॾियूं हलिया वेंदो पोइ असीं कंहिंजे आसरे हिते रहंदासीं। तव्हांजे करे अनंतपुर साहिब में रौनक लगी पई आहे। जेकॾहिं तव्हीं हलिया वञो पोइ असीं अनंतपुर साहिब में कंहिंजे आसरे रहंदासीं। गुरु तेग बहादुर महाराज चवण लगा असीं हमेशा लाइ नथा वञूं, पर उतां जी संगत असांखे रोज़ पई यादि करे। असीं उन्हनि खे दर्शन दीदार कराए, उन्हनि खे ज्ञान ॾेई करे असीं वापसी मोटी ईंदासीं। पर तव्हां सां हिकिड़ो वाइदो कयूं था कि हिन आनंदपुर साहिब जे किले में अहिड़ो अवतार ईंदो जेको तव्हांजा सभु दुख नाज़ करे छॾींदो। जेको अवतार अॻिते हली करे गुरु गोबिंद सिंह जी महाराज थियनि। पर सतगुरु जी रवाना थिया, कॾहिं कॾहिं असीं दरबार में ईंदा आहियूं, घरां निकिरंदा आहियूं, थोरो ध्यानु ॾेई ॿुधजो। असांजे मन में भी शंका पैदा थी वेंदी आहे मतां इहो गुरु असांजी ॻाल्हि ॿुधे ई न। हेतिरो समो थियो आहे दरबार अचूं था, अॼु 31 ॾींहं थी विया आहिनि। रोज़ मां अरदास कयां थी, रोज़ मां अरदास कयां थो, अञा ताईं पूरी न थी। मतां सतगुरु मुंहिंजी ॿुधंदा ई न हुजनि, मतां सतगुरु मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा ई न हुजनि, मतां मुंहिंजी अरदास सतगुरनि ताईं अलाए पुॼे बि थी, अलाए नथी पुॼे। पर
पर सतगुरु जी रवाना थिया ज्ञान ॾियण जे लाइ। ख़बर आहे हिकु जॻह ते जंहिंमहिल सतगुरु आनंदपुर साहिब मां निकिता त गुरु साहिब घोड़े ते चढ़ी निकिता, घोड़े ते। ऐं उन घोड़े खे लक़ब हुयो दखनी घोड़ो, जेको महांगे में महांगो घोड़ो हुयो। गुरु तेग बहादुर महाराज जो महांगो घोड़ो ॾिसी करे ॿ चोर कढ लॻा, ॿ, जंहिंमां हिकिड़ो हिंदू हुयो ऐं हिकिड़ो मुस्लिम हुयो, ॿ। पोयां ईंदा रहिया मतां सतगुरनि खे किथे आराम अचे त इहो असीं घोड़ो काए करे हलिया वञूं। पोयां पंधु कंदा रहिया कि मतां किथे सतगुरु आराम ई थियनि, असीं इहो घोड़ो छोड़े करे पाण सां गॾु काए वञूं। पर सतगुरु त अंदर जी ॼाणनि पिया। सतगुरनि इन्हनि खे इशारो ॾिनो, असीं दरबार ईंदा आहियूं, असांखे इशारो जॾहिं बि असीं अरदास कंदा आहियूं त किथां न किथां असांखे इशारो ज़रूरु मिली वेंदो आहे। पोइ भली नंढे ॿार जे बहाने मिले, वॾे जे बहाने मिले, हुकुमनामे जे बहाने मिले, कथा जे बहाने मिले, या दोस्तनि जे बहाने मिले, पर सतगुरनि जो न्यापो असांखे ज़रूरु मिलंदो आहे। पर छा आहे, असांजे सम्झण जी हिकिड़ी ॻाल्हि आहे कि असीं उन इशारे खे सम्झूं था या नथा सम्झूं। अॼु सतगुरु गुरु तेग बहादुर महाराज आराम करण लॻा। जीअं सॼी संगत आरामी थी, गुरु तेग बहादुर महाराज आरामी थिया त ख़बर आहे हिकिड़ो शींहुं झंग मां ॿाहिरि निकिरी, त हिकिड़ो शींहुं निकिरी आयो ॿाहिरि। ऐं उहो शींहुं 3 चक्कर परिक्रमा कई गुरु तेग बहादुर महाराज जी। जंहिंमहिल शींहुं 3 चक्कर परिक्रमा कई त जेके 2 चोर हुया हुन मां हिकिड़ो चवणु लॻो कि भलो आहे त ॿई मोटी हलूं। त चवणु लॻसि छो मोटी हलूं? चई हे कोई आम ॻाल्हि न आहे, जंहिंजे चौधारी शींहुं तो परिक्रमा करे ऐं उन शींहं खे एतिरी ताक़त न आहे कि उन्हनि खे खाई सघे या चकणी सघे। पोइ हे त या त परमात्मा जो रूप आहे, पाण खे इन जी चोरी न करणु खपे। त चवणु लॻसि अरे ख़बर अथई वॾो महांगो घोड़ो अथसि, जेकॾहिं असीं इहो घोड़ो बाज़ार में विकिणे अचूं न, पाण खे एतिरा त पैसा मिलंदा जो पाण खे अलाए केतिरो टाइम त चोरी न करणी पवंदी, एतिरो महांगो घोड़ो आहे। पोइ छा थियो? हिकिड़े चोर हार मञी कि मां चोरी न कंदुमि, छो त हे मूंखे को दरवेश लॻे थो। पर हिकिड़े चोर चयो मां त इहो घोड़ो चोरी कयो। पोइ जीअं शींहुं परिक्रमा करे वापसि हलियो वियो त हुन चोर छा कयो, वञी करे घोड़े जी रसी खोलियईं ऐं घोड़ो पाण सां गॾु काए करे रवानो थी वियो। जीअं घोड़े जे पेरनि जो आवाज़ आयो, सतगुरु चवण लॻा ॿाहिरि ॾिसो कोई घोड़ो तो काहे जा। जीअं सेवादारी ॿाहिरि आया, घोड़ो ई न हुयो। सेवादारी चवण लॻा सतगुरु अलाए कंहिंखे पंहिंजे निभाग खयो आहे, अलाए कंहिं पंहिंजो लोक ऐं परलोक ॿई जेको आहे न ॾुखिया कया आहिनि तव्हांजो इहो घोड़ो काए करे। पोइ सतगुरु तव्हांखे असांजी हिकिड़ी वेनती आहे त
तव्हीं इहो चोर बि असांखे पकड़ायो ऐं इन चोर खे सज़ा बि ॾियारायो। गुरु तेग बहादुर महाराज चवण लॻा तव्हीं सिधा सिधा हलिया वञो, इहो चोर तव्हांजे हथनि में पाण ई अची वेंदो। जीअं चोर खे पकड़ण जे लाइ निकिता त थोरो ई अञा अॻिते विया त घोड़ो बि बीठो हुयो, चोर बि बीठो हुयो। ॿिन्ही खे पकड़े करे जंहिंमहिल वठी आया सतगुरनि वटि त सतगुरनि जे पेर ते चोर माफ़ी पियो वठे कि सतगुरु मूंखे माफ़ कयो, मां तव्हांजो ही घोड़ो कातो आहियां, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असीं ॿ चोर हुयासीं। पोइ जेको मूंसां ॿियो चोर गॾु हुयो न, उहो मूंखे चए पियो कि पाण जंहिंजो घोड़ो चोरी करण आया आहियूं, इहो कोई आम माण्हू नथो लॻे, इहो को दरवेश लॻे थो, पंहिंजी चोरी असांखे न करणु खपे। पोइ उन त मूंखे आवाज़ु ॾिनो, पर सतगुरु मूंखे आवाज़ु ॿुधणु न आयो हुनजो। मुंहिंजो मन पोइ बि चए पियो कि इहो घोड़ो काहे वञा, इन घोड़े जी वॾी मूंखे रक़म मिलंदी। असांखे जीअं जवाब मिलंदा आहिनि, पोइ असीं बि उहे जवाब ॿुधी करे अणॿुधा करे छॾींदा आहियूं। पोइ चवंदा आहियूं परमात्मा गुरु किथे थो ॻाल्हाए, गुरु त ॻाल्हाईंदो ई न आहे। पर सतगुरु असांजो हर कंहिंसां ॻाल्हाए बि थो, हर कंहिंसां गॾु बि आहे। पर कमज़ोरी हिकिड़ी आहे असांजी कि असीं पंहिंजे गुरूअ खे यादि नथा कयूं कि गुर मेरे संग सदा है नाले, सिमर सिमर तिस सदा संभाले।